नाज़िन हैदराबाद खां मूंखे आगाह कयूं। हैदराबाद पुलिस जूं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। लतीफ़ाबाद में पुलिस जो जुआ जे अॾे ते छापो हयो आहे। 16 ॾोहारी गिरफ़्तार कया विया आहिनि। जाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। हैदराबाद में खबर से शेयर कयूं पिया। हैदराबाद पुलिस जूं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। लतीफ़ाबाद में पुलिस जो जुआ जे अॾे ते छापो हयो आहे। 16 ॾोहारी गिरफ़्तार थिया आहिनि ऐं जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। बिल्कुल नाज़िन मूंखे आगाह कई पिया। हैदराबाद पुलिस पारां मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। लतीफ़ाबाद में पुलिस जुआ जे अॾे ते कार्रवाई करे छापो हयो आहे, जॾहिं त 16 ॾोहारनि खे पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। जाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ है, अवां से शेयर कंदा हलूं। हैदराबाद पुलिस जूं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी। लतीफ़ाबाद में पुलिस जे जुआ जे अॾे ते छापो हयो आहे। 16 ॾोहारी गिरफ़्तार कया विया आहिनि। जवाबदारनि ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। आगाह कंदा हलूं पिया। हैदराबाद पुलिस जूं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। लतीफ़ाबाद में पुलिस जो जुआ जे अॾे ते छापो। 16 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। लतीफ़ाबाद में पुलिस जो जुआ जे अॾे ते छापो। 16 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे।